मोइन जे दड़े जी तारीख़ त तव्हां तमामु ख़ूबसूरत तरीक़े सां असांखे ॿुधाई, उन जी पूरी हिस्ट्री असांजे साम्हूं रखी, पर तव्हांजी नज़र में सिंध जो जेको सभ खां घटि सुञातल पर अहम तारीख़ी माॻ उहो कहिड़ो आहे? असां वटि 1893 खां पोइ जेका असांखे डॉक्यूमेंटेड जेके आर्कियोलॉजिकल साइट्स मिलिया आहिनि सिंध सरकार खे, उहे 200 खां मथे आहिनि। 200 खां मथे डॉक्यूमेंट। उन खां पोइ बि शहादती यूनिवर्सिटी जी आसार क़दीमा शोबे, सिंध यूनिवर्सिटी आसार क़दीमा जे शोबे ऐं ॿियनि इनफरादी तौरु माण्हुनि इलाही ॿियूं साइट्स जेके अनडॉक्यूमेंटेड उहे बि आहिनि। मोर देन 250 जेके आहिनि असां वटि आर्कियोलॉजिकल साइट्स आहिनि। हाणे उन में इहे चंद हिकिड़ियूं साइट्स आहिनि जेके असांखे नज़र अचनि थियूं या जेका टूरिस्ट स्पॉट तौरु असां डेवलप करे सघिया आहियूं। मोहन जो दड़ो, रनीकोट, बंबोर, मकली। पर इहे त सम्झां थी त तक़रीबन माण्हुनि खे ख़बर आहिनि का अहिड़ी जेका अञा ताईं असांजी अवाम खे या असांजे माण्हुनि खे या उन ते तहक़ीक़ एतिरी न थी हुजे, त उहा कहिड़ो माॻ तव्हां सम्झी सघो था त उनखे असांखे हाईलाइट करण जी ज़रूरत आहे? असां वटि 3 साइट्स जेके आहिनि उन ते साइंटिफिक कमु बि थिए पियो ऐं शायदि थोरे वक़्त में अञा चांहु जो दड़ो सकरंड जे भरिसां चांहु जो दड़ो, मोहन जो दड़ो कंटेम्पररी शहर आहे। उन ते फ्रेंच मिशन जेको आहे उहो 3-4 सालनि खां कमु करे थो पियो। उन ॾाढा शानदार जेके आहिनि उहे रिज़ल्ट्स आहिनि, पर अञा उन पैमाने ते जेको आहे ॿाहिरि न अची सघियो। ऐं तमाशा हाणे म्यूज़ियम बि ठही वियो आहे, गेस्ट हाउस वग़ैरह हे उहो डेवलप थी विया आहिनि। आस्ते आस्ते उहो टूरिस्ट स्पॉट तौरु डेवलप थींदो, पर उहो प्रीशियस स्टोन इंडस्ट्री जो वॾे में वॾो जेको आहे न उहो हब आहे उहो चांहु जो दड़ो, जिते मोहन जो क़ीमती पथरनि जो जेको आहे कारोबार थींदो आहे। ट्रेंचिस मां ॾाढा प्रीशियस स्टोन्स वग़ैरह हे मिलिया आहिनि, मोहन जे दड़े मां बि मिलिया आहिनि, पर ही उहा